अली रजा सभई मु सरदार मारू मिट मली रजा सभई मु सरदार पर हशर वेल हिसाब में जॾे मुहिब थींदा महदार उत लोयन वारा लख हजार पर मारू मजन हिकड़ो जत सब जवान पर मर्द मजन हिकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान उत छुटंदो सारो जहान आर्य जे एहसान से जे पखी चवाई पिरन जो तहल हंजन साण मोती चुण मेहरान जा कढ न कहिंजी कान पोहेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी अरशते मुझो सजन मेराज मानण थो वने तो असां बदकारन खे अज बख्शराइण पियो वने हमदई सलात खां बाद काबिल सद इज्जत व एहतराम जी वकार मशाइख इज़ाम व उलमाए किराम व हुफ़ज़ाए किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा एक आयत सगोरी अवां प्यारन मुसलमानन भाइरन जे खिदमत में तिलावत करण जो मो शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी दात बाबरकात मोनाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु मदीने जे ताजदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार बिनी जहानन जे सरदार लौला कलमा जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज शरीफ मुतालिक चंद गालियों अवा ताईं पहुंचाण जी रब करीम मूंखे हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए बुधण खां बाद अल्लाह से असां तवां सभिनी खे उन ते अमल जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। प्यारा मुसलमान भाइरो जियं तव्हां खे मालूम आ असां जे प्यारे भाउ मोहतरम जनाब अदा दरिया खान माछी जे निगरानी में बियन दोस्तन जे तावन सां अॼोको ही अज़ीम शान जलसो मुबारक जंहिंजो नालो रखियो वियो आहे या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहीं जलसे जो उन्वान आ जश्न मेराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला जी रात शलासा जो अचण कबूल फरमाए जेके भी असां तवां आया आहियूं ये सब खुश नसीब आहियूं अज असां जे मथा अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी थिया जन असां खे हित विहारे पंहिंजे महबूब अलैहि सलातो वसलाम जे महफिल जो शरफ नसीब फरमायो आ। आउं सिर्फ हिकड़ी हदीस अवांजी खिदमत में अग में बयान कया। मुझे प्रोग्राम नौशर और फेरोज में हुयो
उते तकरीबन हिकिड़ो अल्लाह जो बानो हो जंहिंजी तकरीबन 100 साल जे लगभग उम्र हुई। मूंखां बि ग़लती थी, मूं उनखां किताब जो हवालो न वरितो। उन्हनि जे ॻोठ में प्रोग्राम हुयो, मूंखे हिकिड़ी हदीस ॿुधायो त नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो मस्जिद नबवी जे तरफ़ जल्वा अफरोज थिया त मस्जिद शरीफ जे 4 कुंडन में मदीने जे साईं जा गुलाम वेठा हा। साजे पासे वारी कुंड में जेके वेठल हुआ इहे हुआ सभु मुफ्ती, काज़ी, शेखुल हदीस। ऐं खाबे पासे वारी कुंड में उहे अल्लाह जा बाना हा जेके रब करीम जा आबिद साजिद उहे हुया। हिन पासे वारी कुंड खां उहे अल्लाह जा बाना वेठा हा जेके अल्लाह जे ज़िक्र करण वारा हा, ज़िक्र सेखारण वारा हा। हिन पासे वारी कुंड में जेके अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक वेठा हा, इहे सभु अणपढ़ियल हा, दुकानन हलाइण वारा, ज़मींदारी करण वारा, बकरिन चारण वारा, उठन चारण वारा, इहे सभु अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिक वेठा हा। हाणे हिन पासे वारी कुंड वारा जेके हा उहे सभु इल्मी मशगले में हुया। हिन पासे वारा इबादत में मशगूल हा, हिन पासे वारा अल्लाह जे ज़िक्र में हा। हाणे हीअ जेका कुंड बाक़ी ही जंहिंमें हारी, मजदूर, दुकानदार, ताजर, जमींदार इहे वेठा हा। इन्हनि सोचो त हे सभु पंहिंजे पंहिंजे कमनि सां पाण बि अल्लाह जे घर में वेठा आहियूं। हाणे ॿियो त पाण कुझु नथा ॼाणो, पाण हीअं कयूं हिकिड़ो पाण मज़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो बयान करे ॿिया वरी चवनि सुभान अल्लाह। मौजज़ा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पाण ॾिठा आहिनि। हाणे हिकिड़ो मौजज़ो बयान करे ॿिया वेही ॿुधूं था, सुभान अल्लाह था चऊं। प्यारा मुसलमान भाइरो, जिए जो अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद शरीफ में दाखिल थिया, सभई असहाब सगोरा उठी भी मदीने जे साईं जो इस्तकबाल करण लगा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे जाइ ते वे जलवा अफरोज थिया, सभई गुलाम वेही रहिया। साजे पासे वारी कुंड वारनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरायो, साम्हूं अची वेठा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ही खुदा जो घर आ, अदब वारी जाइ आ। अवां ॻाल्हायो पे केड़ी कचहरी पे तवां कई। दुआ कयो अल्लाह से असां खे बि मस्जिद शरीफ जो अदब नसीब फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो, हे असां जो 5 वक्त नमाज तमाम भलारी आ, पर जे मस्जिद शरीफ में का दुनियावी गाल निकरी वई त मुझे आका जो फरमान आ त तहां जे अमलन खे इं चट करे छडींदी जीअं बाहे सुकी काठी खे चट कंदी आ। यानी नमाज धकी कान झली। ही खुदा जो घर आ, अदब वारी जाइ आ। हिते जेतिरो जल्दी थी सके मस्जिद में नमाज पढ़ी बाहर निकरजे। का अहिड़ी गलत गाल, काड़ी दुनियाई गाल, ॿी का गाल मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे घर में नाहे करणी। असांजा बुजुर्गान दीन बिन जी गाल जी तमाम ताकीद करे विया। ऐं साईं लोड़े शरीफ वारा बुजुर्ग उहे त बाक़ायदा इशारनि में मस्जिद शरीफ जे अंदरि ॻाल्हाइण खां रोकींदा हा। साईं मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जे बारे में मूं ॿुधो हिकिड़ो शख्स उनते कर्ज घणो थियो, कर्ज घणो हुयो, वो पियो गाल करे त असां वञूं पिया साईं ॾे दुआ घुरान। अञा मस्जिद जे ॿाहिरां हुयासीं, साईं मस्जिद जे सहन में बीठा हा त यकदम असां ते नज़र पई, चादर कुले तां लाए मस्जिद में बुहारो ॾियण शुरू कयो। बुहारो प्यारे पाण फरमायो अदा जिन ते कर्ज आ वो असां ॾे न अचनि, वञी ख़ुदा जे घर जी बुहारी अल्लाह जे घर जे। अञा असां ॻाल्हायो कोन त अॻे बुजुर्ग असांखे ॿुधायो त जंहिं ते कर्ज आ उहो ख़ुदा जे घर जी ख़िदमत करे बुहारो ॾे, ख़ुदा उन तां कर्ज लाहे छॾी। प्यारा मुसलमान भाइरो, अदब वारी जाइ आ। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाद अवां छा थे ॻाल्हायो, छा पे कयो?
हिन कुंड वारन अर्ज कयो सही असां तो वटा जो कुछ सिखियो आ पढ़ियो आ इल्म पिरायो आ उन्हीं में हुयासी एक बे जो इम्तिहान वठी रहियासी मसलो मसाइल ते बहस मुबाहिसो करे रहियासी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अमा जो मशगलो अमा जी कचेरी भली खुदा तवा के बरकत दे शाबाश वणो पंज कुंड वसा वरी हिन पासे वारन ते सद कयो हे आया साईं करीमन फरमायो अवा छा थे कयो के भला से असा नफल थे पढ़या अल्लाह जी इबादत में हासी मदनी साईं उन्हन खे दुआ दिनी शाबकार भले वने हिन पासे वारा अवा छा थे कयो साईं असा मालिक जो जिक्र वेठे अल्लाह साईं जो जिक्र पे कयो सी जिक्र जा तरीका कबे के बे सिखाया सी इन मशगल पान करीमन उन्हन खे भी शाबकार ने वनी पंज कुंड वसा हाने ही कुंड बची जे में उहे मानू वेठा हारी मजदूर धनार मालिकन सद कयो वे जड़ा आया मुझे सोने हबीब करीम फरमायो अवा छा थे कयो हाने चुप थिया हेडा वारन ते इल्म जो जी गाल कई हेडा वारन अल्लाह जी इबादत हेडा वारन अल्लाह जो जिक्र असा त अल्लाह जे जिक्र में कोन होयासी मदीने जो सैयद फरमाए खुदा जो घर आ यानी हिते खुदा जी गाल करण खपे असा त मदीने वारे साईं जा मौजज़ा पे बयान कर इ न त मालिक नाराज थे पुछाऊं छा पे कयो सभई चुप थी बियो दफो पुछाऊं टियो दफो पुछाऊं बुधायो बटन मथे सिर खया अर्ज क्यों सोना असा के बियो कुछ न थे आयो असा तुझी पे तारीफ असा तुझो मौजज़ा पे बयान गाल जेका आए सा आए हुयो अल्लाह जो घर पर असा के बियो कुछ न थे आयो असा तुझो जिक्र कयो आ तुझा मौजज़ा बयान कन उन बुजुर्ग मुखे बुधायो त हिक हिक के मदीने वाले साईं पर में अगते अचो अगते अची उन जूं पुछियूं थपकींदा पुछियूं थपकींदा जे पान के शाबकार दिंदा आयूं शाबकार दिंदा आया पान फरमायूं मुखे रब जो कसम त हुनन जा कम भला हा पर मु मथे निहारियो त मुझे रब जी नजर आवा मुझे मालिक जी नजर आवा दे हुई आवा मुझे तारीफ पे कई मुझे रब खुश पे हिनन खां भी रब राजी आ पर मुझे रब जी नजर तवा दे ही आवा जेको मुझो जिक्र पे कयो अल्लाह से उन खां डाढो तो अल्हम्दुलिल्लाह असा तवा खुश नसीब आयूं खुश नसीबन उहे मुसलमान जेके मुझा प्यारा अल्लाह जे जिक्र जो महफिल कायम कन था पर उन सा गड मदीने जे साईं जे जिक्र जी महफिल कन था सोने हबीब करीम जो जिक्र बुधन बुधान था ये तमाम भलारा मुबारकबाद जे लायकन अल्लाह से असा तवा जे मथा राजी आ जे अज असा के हिते गड करे मदीने वाले साईं जे जिक्र बुधान जे ला मुझा प्यारा दोस्तों हिते जो शरफ असा के नसीब फरमायो आ इंशाअल्लाह ताला मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जा टे किस्मन हिकड़ो बशरी मेराज आ बियो नूरी मेराज आ क्यों मलकूती मेराज आ अज सिर्फ तवा जी खिदमत में बशरी मेराज जो को हिस्सो आ वो अवा जी खिदमत में अर्ज कंदस टेई जेके हिस्सा उनन जे ला टाइम खपे मुझा प्यारा इन हिकड़े हिस्से के बयान करने जे मुख्तसर इंशाअल्लाह कोशिश कंदस अल्लाह से मुखे बुधाइण जी अवा के बुधण जी तौफीक अता फरमाए मुझे प्यारे महबूब करीम जो फरमाना ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जने हेड़ियों महफिलों कायम कयो तो उनन के मुजी सलात सा सिंगारे वेजो अचो तो वड्डा जवान गरजी सब एड़ी सलात मदीने जे साईं दे मोकलियो जेका सलात असा जे अजो के हिन प्रोग्राम जो सिंगार बनजी पवे सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैका या चौ सल्लल्लाहु अलैका प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी पाक उहा ज़ात
असरा बिअब्दिही जै सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे लैलन रात जे थोड़े हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा वारे तरफ अल्लज़ी बारकना हौलहू उहा मस्जिद अक़सा जे चौधारी असां बरकतूं निशानियूं रखियूं आहिनि लिनुरियहू मिन आयातिना मेराज जो सैर जो मक़सद इहो आहे त असां पंहिंजे महबूब करीम खे पंहिंजूं ख़ासि निशानियूं ॾेखारियूं इन्नहू हुवस समीउल बसीर बेशक उहो ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। प्यारा मुस्लमान भाइरो हिन आयत करीमा में अल्लाह साईं बशरी महराज जो जेको हिस्सो आहे उनखे बयान फरमायो। अॻिते जो महराज क़ुरान पाक जी ॿियनि आयतुनि खां हदीसुल मुबारकल खां साबित आहे पर हीअ जेका मूं आयत करीमा पढ़ी आहे इन में सिर्फ़ अल्लाह ताला जी ज़ात बशरी महराज जो बयान फरमायो आहे जेको मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं जो महराज आहे। इंशाअल्लाह इन्ही ते आऊं रोशनी विझंदुसि इन्ही जा जेके नुक़ात उहे अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे सैर जो जेको ज़िक्र कयो आहे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं जो। प्यारा मुस्लमान भाइरो मुंहिंजो रब मालिक खालिका कुल शय ते कादिर आ जेकॾहिं मस्जिद हराम खां डायरेक्ट मथे घुराए हा तब मुंहिंजो पाक रब घुराए पियो सघे। अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मस्जिद अक़सा जे तरफ़ छाजे लाइ मोकिलियो एॾा जे लाइ अल्लाह पंहिंजे हबीब करीम खे छाजे लाइ रवानो फरमायो। इहे इन में जेके नुक़ात अॻ में तव्हांजे ख़िदमत में उहे अर्ज़ कंदुसि। प्यारा मुस्लमान भाइरो उलमाए किराम फरमाइनि था अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मस्जिद अक़सा जे तरफ़ पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन्ही जे लाइ घुरायो त असल में जेको आसमान जो दरवाज़ो आहे उहो दरवाज़ो मस्जिद अक़सा जे ऐन मद मुक़ाबिल मथों आहे। जेके अल्लाह जा मलाइक सगोरा ज़मीन ते लहंदा आहिनि उन दरवाज़े खां लहंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा कानूनी तौर पर उतां ईंदा वेंदा आहिनि हेठां जा मलाइक मथे वेंदा आहिनि त उतां खां वेंदा आहिनि मथां वारा मलाइक ईंदा आहिनि हेठि त उन दरवाज़े खां ईंदा आहिनि। अल्लाह जो पैगंबर हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम उन दरवाज़े खां ईंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब मां क़ादिर आहियां जेकॾहिं तव्हांखे मस्जिद हराम खां सिधो मथे आसमान ते घुराया तब भी मां घुराए तो सघां पर जेको उसूल आ जेको कानून आ उन कानून वारे दरवाज़े खां मां तोखे थो घुराया। इन जे करे अल्लाह पंहिंजे महबूब खे मस्जिद अक़सा घुरायो। ॿियो मुंहिंजा प्यारा राज़ इहो हुयो त हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी जेका भी उम्मत हुई उन्हनि जे मथां पर्दो फर्ज कोन हो कपड़ा कोन पाईंदा हा सिर्फ हज़रत ईसा अलैहिस्सलाम कपड़ा पाईंदो हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿिया कपड़ा कोन पाईंदा हा। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे बारे में उन्हनि जी उम्मत बनी इसराइल ये सोचींदा हा त असांजे नबीअ में को ऐब आहे इन जे करे कपड़ा थो ढके ऐब खे ढके थो। इहे ॻाल्हियूं करण लॻा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि जी
इहा ॻाल्हि बर्दाश्त करे न सघियो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम हिकु दफ़ो नहर जे तरफ़ गुस्ल करण जे लाइ वियो। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। नहर जे तरफ़ वियो, पंहिंजा कपिड़ा लाहे हिकिड़े पत्थर ते रखियाऊं, पाण गुस्ल पिया फरमाइनि। उहो ॾींहुं मुंहिंजा प्यारा बनी इसराईलनि जो वॾो ॾींहुं हुयो। सभई बनी इसराईल 12 बच्चे हुन मैदान में गॾु हुआ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुकुम फरमायो, ऐ पत्थर मां रब जो हुकुम आहे, मुंहिंजे नबी मूसा कलीमुल्लाह जा कपिड़ा खणी ओ उन मजमे में हलो, उते वल जिते बनी इसराईलनि जो मेलो लॻो पियो आहे। इहो पत्थर कपिड़ा खणी भॻो। हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी नज़र पई, पाण फरमायो 120 हज़र 120 हज़र। ऐ पत्थर मुंहिंजा कपिड़ा, मगर पत्थर रुकियो ई कोन, उन मेले में वञी रुकियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी उते आयो। जॾहिं बनी इसराईलनि मूसा अलैहिस्सलाम ॾे निहारियो त शर्मिंदा थी पिया। असां सम्झो त अल्लाह जे नबीअ में ऐब आहे, पर मूसा अलैहिस्सलाम त बेऐब नबी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम कपड़ा पाता, पान जलाली पैगंबर लठ खणी उन पत्थर ते शुरू थी वियो। पत्थर खे ॾाढो कुटियई। जॾहिं कावड़ थदी थी, उन खां बाद हज़रत मूसा अलैहिस्सलाम रवानो थियो। पत्थर अल्लाह खे अर्ज़ कयो, मुंहिंजा मौला हुकुम तुंहिंजो, तुंहिंजे हुकुम ते मूं कपिड़ा खाया, मूंखे हेतिरी मार मिली आहे, मूंसां इंसाफ थे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ पत्थर जेको घुरी सो मां तोखे ॾियां। छा थो घुरी? अर्ज़ के मुंहिंजा मौला मां छा घुरां, तूं ॾियण वारो रब आहीं, जेको वणई सो मूंखे अता। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, जेकॾहिं तो मूं ते इहा ॻाल्हि रखी आहे त ऐ पत्थर मां तोखे मस्जिद अक्सा जे दरवाजे जे पासे में रखराए तो छॾियां। मुंहिंजा नबी सगोरा तो पत्थर में पंहिंजा घोड़ा, पंहिंजा उठ, पंहिंजे सवारियुनि जा रसा ॿधंदा। पर जॾहिं मुंहिंजो प्यारो महबूब इमामुल अंबिया मेराज वारी रात मस्जिद अक्सा ॾे ईंदा, हुन टाइम में हिकिड़ो पेर मुंहिंजे हबीब जो रिकाब में हूंदो, ॿियो पेर तुंहिंजे मथे रखे। भला इहो इनाम सही आहे? मुझो हबीब मेराज वारी रात अचे, पंहिंजो पेर मुबारक तुझे मथों रखे। ऐ पत्थर इन खां वधीक मूं वटि ॿियो इनाम कोन्हे को। पत्थर राज़ी थी वियो, मुंहिंजा प्यारा ये मुंहिंजा मौला मूंखे उहा जाइ खपे, उन जाइ ते मूंखे रखरायो। पत्थर उन जाइ ते आयो। हाणे मुंहिंजा प्यारा सालनि खां इंतज़ार में आ, कॾहिं अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात मस्जिद अक्सा ॾे आया। पाण पंहिंजे सवारी बुराक तां जॾहिं लहण जो इरादो फरमायूं, हिकिड़ो पेर मुबारक रिकाब में हुयो, ॿियो पेर मुबारक उन पत्थर ते रखियो। वरी जॾहिं मुंहिंजा प्यारा मथे वञण लॻा त हिकिड़ो पेर पत्थर ते रखी, ॿियो रिकाब में रखी। जीअं जो पाण करीबन पत्थर वारो पेर मथे कयो त उहो पत्थर मुंहिंजे हबीब जे पेर सां चुंबड़ी वियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे पेर मुबारक सां हो, जेके सखरा पत्थर सॼो वेंदो आहे, जेको अञा ताईं आसमान ज़मीन जे दरमियान में लटकियो पियो आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे पेरनि मुबारक खे चुमियूं ॾींदो रहियो, प्यार कंदो रहियो। जॾहिं विच ते विया, उते मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे छॾको ॾिनो, पत्थर मुंहिंजा प्यारा पेर खां निकिरी वियो, अञा ताईं हवा में मुअल्लिक़ आहे। अल्लाह साईं न चाहियो त इन पत्थर ते वरी कंहिंजो ॿियो पेर अचे, वो पत्थर अञा ताईं हवा में मुअल्लिक़ आहे। इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मस्जिद अक्सा घुरायो। टियों राज़ी आहे, मुंहिंजा प्यारा दोस्तो, क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइम थींदो मुल्क शाम में। फ़लस्तीन इहो सभु मुल्क शाम जो हिस्सो आहे।
मुल्क शाम जी सरजमीन आ शाम मुल्क में क़यामत जो दिहाड़ो कायम थींदो जेको मैशर जो मरकज हुंदो सो मस्जिद अक्सा वारो पासो हुंदो मस्जिद अक्सा जे दरवाजे ते तराजू लगंदो जंहिंमें अमल तोरिया वेंदा या मखसूस जाए हुंदी इते मुंहिंजा प्यारा मरकज हुंदो मैशर जे मैदान जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुंहिंजा हबीब हिन मैशर जे मैदान में सभिनी खे अचणो आ सभु हिन मैशर जे मैदान में ख़ाइब थी वेंदा डिजी वेंदा तव्हांखे इहे सभु क़यामत जा मंज़र मां अॻु में ॾेखारे छॾियां हिते छा थींदो हिते छा थींदो हिते छा थींदो ॿिया जॾहिं नेमो ईंदा उहे डिजी वेंदा तुंहिंजो ही मुल्क ॾिठल हूंदो तुंहिंजे मथां को बि ख़ौफ़ राज़ कोन हूंदो ॿिया नफ़्सा नफ़्सी में हूंदा तव्हां उम्मती उम्मती कंदा रहंदा इन जे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मस्जिद अक्सा ॾे घुरायो छाजे ला घुरायो इहो सैर छाजे ला थियो मेराज छाजे ला थियो उलमाए किरामन 17 वजूं 17 असबाब ऐं ॿियनि पर अल्लामा मोइन काशफी वाइज काशफी रहमतुल्लाह अलैह 17 बयान फरमान उन मां सिर्फ ॿ तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयां त इहो सॼो सफ़र मेराज थियो छाजे ला प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा मिठड़ा महबूब मक्के पाक में हुया काफर मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे तंग करण लगा परेशान करण लगा असां तव्हांजे अखियुनि जो ठार जॾहिं ॿाहिरि निकिरंदो घटियुनि में हले त मायूं काफरनि जूं ॾींहं भर जो किचरो मेड़े गॾु करे रखंदियूं हुयूं अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां उछलाईंदियूं हुयूं ऐं नंढड़ा ॿार पत्थर हणंदा हुआ अल्लाह जो हबीब मस्जिद हराम में नमाज पढ़े रुकू में वजन सजदे में वजन तो उतबो शैबो ये मुझा प्यारा नामी गिरामी काफर हा बेअदब गुस्ताखा ये मुझे हबीब करीम जे कुछ मुबारक ते वजनी भारी पत्थर रखंदा अल्लाह जा महबूब एक दफो हरम पाक में बाहर अची रहा हा एकड़ो काफर सामू आयो चवण लगो जे अल्लाह जो रसूल आई त पो अगन रसूलन सा उनन जे मानुन ज़्यादतियों कयो उन्हनि नुक़सान ॾिनाऊं त रब करीम कावड़ जी उलट जे मथां अज़ाब आंदा उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो तूं चवीं थो त मां अल्लाह जो हबीब आहियां अल्लाह जो रसूल आहियां असां त हदूं तोड़े छॾियूं असां तोखे पत्थर था हणूं असां तोखे घटि वधि ॻाल्हायूं था असां जूं मायूं अवां ते किचरो थियूं उछलायूं अॼु ताईं असांखे को पत्थर बि कोन लॻो आहे तुंहिंजे रब असांखे कुझु भी न कयो अल्लाह जे हबीब करीम मथे ॾियारियो पाण करीम दुखारा थी पिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब करीम ॾे निहारे पाण करीम रब करीम फरमायो मुंहिंजा राणा मां सभु कुझु ॿुधी रहियो आहियां ॾिसी रहियो आहियां मुंहिंजा महबूब तव्हां ग़म न कयो मां कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम मुझा महबूब ये तोखे अहिड़ियूं ॻाल्हियूं चई रहिया आहिनि मां बि ॿुधी रहियो आहियां हिननि खे चओ त मुंहिंजो बि रब साॻियो रब आहे जेको मूसा कलीमुल्लाह जो ईसा रूहुल्लाह जो जो जेको रब सोई साॻियो मुंहिंजो रब आहे वो रब चाहे त अॼु अवां खे तबाह बर्बाद करे सघे थो जबल पाण में टकराए तव्हां खे तबाह करे सघे थो लेकिन ऐ मुंहिंजा महबूब मां छा कयां जॾहिं कावड़ अचे थी इन्हनि ते अज़ाबनि जा बादल भरे हेठि तो निहारियां अंत फीहिम तो मिठड़े महबूब जी तस्वीर नज़र थी अचे इन्हनि में तू घुमी फिरी थो तोते नज़र पवंदी आ मुंहिंजी कावड़ ठरी पवंदी आ मां आयल अज़ाब टारे छॾींदो आहियां मुनासिब न लॻंदो आहे त जन में तो जहिड़ी तस्वीर हुजे तो जहिड़ो मोहम्मद हुजे तेरे चेहरे को देख कर सब गम दूर होता है तेरे कदमों से बर्बाद घर आबाद होता है
तो जड़ी सोहनी तस्वीर इन्हनि मंझि मौजूद आ। ए मुंहिंजा महबूब अज़ाब जा बादल भरींदो आया, तलवारूं तीर खणंदो आया, जॾहिं तो प्यारे महबूब जी प्यारी सूरत ते नज़र पवंदी आ त आयल अज़ाब टारे छॾींदो आहे। उन खां अलावा मुंहिंजा हबीब तो इन्हनि जे लाइ अज़ाब घुरियो कॾहिं रातो ॾींहुं ते दुआ थो घुरी त मौला इन्हनि खे हिदायत ॾे, इन्हनि ते रहम फरमा। ऐ मुंहिंजा महबूब करीम रातो ॾींहुं तव्हां इन्हनि जे लाइ दुआऊं था घुरो। ऐं वाकई अल्लाह जा महबूब करीम सुभान अल्लाह एॾा त रहम दिल हुया, एॾा त शफ़ीक हा। जॾहिं मको पाक जॾहिं मदीने पाक आया त मदबके वारनि जे मथां ख़ुदा दुकार आंदो, मींहं बंदि थी विया, मुंहिंजा प्यारा उनजा माल मवेशी मरण लॻा। पोइ इहे साॻिया माण्हू मके वारा गॾिजी मदीने पाक आया, अञा इन्हनि ईमान कोन आंदो हो। अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो, मुंहिंजा महबूब जन तोखे मके मां कढियो, इहे सभु तोॾे मेल कयो अचनि था पिया, तुंहिंजे दर अचनि था पिया, ये तोखे अर्ज कंदा त असांजे लाइ दुआ घुर बरसात वसे। जॾहिं खां तव्हां मको छॾे आया हो मके में दुकार आ। ऐं मुंहिंजा महबूब ये तो ते ईमान कोन था आणनि, पर अचनि तुंहिंजे तॾे ते पिया। मूंखे ख़बर आ त तव्हां रही कोन सघंदो, ज़रूर इन्हनि जे लाइ हथ खणंदो। ये सब टोटल आया वडा वडा जेके हा सब मदीने पाक में आया। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह इक़दस में थी वेठा, साईं असां तोखे सतायो, असां तोखे तंग कयो, सब ॻाल्हियूं हाणे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां को बि मुड़ी तुंहिंजे तॾे ते आया हूं, हथ खणो त मके ते को बीह वसे। उन टाइम अल्लाह जे महबूब करीम जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। अर्ज कयो, मुंहिंजा मालिक मिठा, वाकई इन्हनि मूंखे सतायो, वाकई मुंहिंजा महबूब मुंहिंजा मौला इन्हनि मूंसां नाजायज़ो नाजायज़ूं कयूं, मुंहिंजा मालिक मिठा। पोइ बि मुंहिंजा माइटनि या रब्बुल आलमीन इन्हनि ते रहम करे, इन्हनि जे शहर ते बरसातूं वसा। मुंहिंजे हबीब ही हथड़ा खया, अञा उहे उते हा मके कोल हा त मके वारनि जे मथां बरसात शुरू थी वई हुई। मुंहिंजा महबूब कुझु बि आहिनि तुंहिंजे तॾे ते वेठा आहिनि, तुंहिंजे दर जा सवाली थिया वेठा आहिनि, तो हथ खया आहिनि। मां बि लेखो कोन रखियो आहे, हिननि जे पहुचण खां अॻु में मके ते मींहुं वसाए छॾियो आहे। ऐं मुंहिंजा हबीब तव्हां हिननि जे लाइ कॾहिं अज़ाब घुरियो ई कोन आहे, तव्हां कॾहिं हथड़ा मथे खया ई कोन। ताइफ जे मैदान में तव्हांजा साथी तव्हांखे चवंदा रहिया इन्हनि जे लाइ बदुआ घुरो। अवां दुआ घुरी ही के ऐ परवरदिगार है ये मुर्ज़गार, इनको माफी दे, न कर इनकी खताओं को शुमार, इनको माफी दे। तो कई साहबी आमीन न चई, मुझे हबीब फरमा आमीन चो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां पिटियो त नथा, अवां इनखे बदुआऊं त कोन था ॾिया, हिन जे लाइ दुआऊं था घुरो। ये सुनकर रहमतल लिल आलमीन हंस के फरमाया कि मैं इस दहर में कहरो गजब बनकर नहीं आया। मां रहमतुल आलमीन थी आयो आहियां, हिननि जे लाइ दुआ थो घुरां, बददुआ कंदुसि, हे मरी ख़त्म थी वेंदा त पोइ कहिड़ो फ़ाइदो। हे हूंदा मन हिननि जो औलाद थिए, उहा औलाद मां रसूलुल्लाह खे सुञाणे, मुंहिंजा ग़ुलाम थियनि। मुंहिंजा प्यारा हुन काफ़र तानू ॾिनो त अवां अकेला आहियो, अवां सां मके वारा हेतिरियूं ज़्यादतियूं करे रहिया आहिनि, अवां जो रब उन्हनि खां बदिलो कोन थो वठे। मुंहिंजे हबीब करीम जे दिलि ते इहा ॻाल्हि भी रही। अल्लाह पाक फैसलो कयो, ऐ मुंहिंजा जिब्राईल मुंहिंजे महबूब खे ला मकान ते वठी आ त मां भाकुर पाए पंहिंजे हबीब खे चवां त या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह। ऐ मुंहिंजा हबीब तूं अकेलो नहीं, मां रब तोसां गॾु आहियां।
तुझे रब तोसां गड्डा मां तुझे ला काफी आया ये कुछ दिन जो मसलो आ सबई तुझा गुलाम थी वेंदा ये पत्थर दिल तुझे कदमन ते पिया हुंदा मुझा हबीब करीम कुछ राज न्याज आहिन तवां ॾिसजो त मां छा थो कयां मुझा हबीब तवां पाण खे अकेलो न समझो मां रब तोसां हमेशा गड्डा या अय्युहन नबी हस्बुकल्लाह मां रब तोसां गॾाया हिकड़ी वजह ॿी वजह यही अल्लाह जा महबूब सां गुनाहगार उम्मत जे लाइ रातो ॾींहुं रोईंदा रहा मुंहिंजा प्यारा वॾा सजदा वॾा रुकू मुंहिंजी वॾियूं वॾियूं इबादतूं सारी सारी रात जो उजागो कंदा रहा रोईंदा रहा हिकु आशिक़ फरमायो एतिरो जो अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं और मेरे करीम से कर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से कर किसी ने कतरा है मांगा तो दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं रब करीम दिलासा दींदो रहो अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम खे फरमाईंदो रहो मुंहिंजा महबूब उम्मत जे मामले में एॾो न रो ए मुंहिंजा हबीब मां 5 वक्त नमाज़ थो ॾियां मां अहिड़ा अमल अहिड़ियूं तस्बीहूं अहिड़ा विर्द वलाइब थो ॾियां जंहिंमें महिनत थोरी आहे टाइम थोरो लॻंदो पर मुंहिंजा महबूब मां उन्हनि खे सवाब वॾो अता फरमाईंदुसि हदीस पाक में अचे थो हज़रत सैयदना जिब्राईल अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह पाक पैदा फरमायो त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजी सूरत पंहिंजी ताक़त ॾिसी शुक्राने जी नियत सां बरकातूं नमाज़ नफ़ल पढ़ियो जंहिं नफ़ल में हज़रत जिब्राईल खे 1200 साल लॻा अब घणा 100 साल 600 साल एक रकात में 600 साल बी रकात में नफल पढ़ी पूरो कयाऊं सलाम वरायूं ख्याल आयो तो एड़ो नफल कहीं न पढ़ियो होंदो अल्लाह ताला जी दात बा बरकात फरमायो जिब्राईल तुझो नफल भलो आ पर जॾहिं क़यामत जे ॾियारे नफलन जो वज़न थींदो जॾहिं नफल तोड़िया वेंदा तुझो नफल हिकड़े पासे ॿिए पासे मुझे हबीब जे गुलामन जो नफल रखियो वेंदो तुझे नफल खां मुझे महबूब जे गुलाम जो नफल वज़नी हूंदो सवाब हुननि खे वॾो मिलंदो भले रुकू जल्दी वारो हूंदो सजदो जल्दी वारो हूंदो पर मुझे महबूब करीब जे सदके मां उनखे सवाब ज्यादा अता फरमाईंदुसि अल्लाह पाक दिलासा दींदो रहो दिल भरियूं दींदो रहो दीने जा साईं रोंदा रहा अल्लाह पाक फैसलो कयो मुंहिंजा प्यारा जिब्राईल जी मुंहिंजा मौला मुझे महबूब करीम खे ला मकान ते वठी आ त मां पंहिंजे हबीब खे पंहिंजे रहम करम जा दरिया ॾेखारियां पोइ फैसलो मां पंहिंजे हबीब खां करायां मुंहिंजा महबूब हाणे अंदाज़ो तव्हां लॻायो तव्हांजे उम्मत जा गुनाह वॾा घणा या मुंहिंजे रहम करम जा दरिया वॾा मुझे रहमत जा दरिया वदान या अवांजी उम्मत जा गुनाह वदान फैसलो पाण कर इन्ही जे लाइ अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम खे आसमान ते घुरायो टी वजा ते हेॾो सारो पंथ चवंदा आहिनि त जेतिरो जेॾा पंध कबो आहे उन महिमान जी ओतिरो क़दर ऐं इज़त वधंदी आहे बाबा हेॾो पंध करे मूंखे मिलण आयो आहे हेतिरो पंध करे आयो आहे अल्लाह जे हबीब करीम जो इहो इरादो त हेॾो सारो पंध करे रब करीम वटि वञी पंहिंजे उम्मत जी सिफारिश कयां त मुझा मौला हेॾो पंथ करे तो वटि आयो आहियां हिन पंथ जो असल मक़सद आहे मुंहिंजी गुनाहगार उम्मत जी तोखे फारता बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुनो सर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वर विली हल पोइ मथां माजूरन हो तो धरी दुम हथड़ा
हज़रत से मियां हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह उहा वजह बयान फरमाई के अर्श ते मुंहिंजो सजन मेराज मानन पियो वञे तो असां नालायकन खे अज रंग लाइण पियो वञे रहमतन जा मींह राजल ते वसी पिया वॾा फुड़ा रहमतन जा मींह राजल ते वसी पिया वॾा फुड़ा बख़्शजी वेंदा हितऊं अॼु हे बुरा हे बेवड़ा तो असां बदकारड़न खे अज बख़्शराइण पियो वञे वाह घोड़े ते चढ़ी अज वागूं वराए केर थो घोट खे अज आसमानन ते घुराए केर थो दावत करे ऐं केर खाइण पियो वञे केर थो दावत करे ऐं केर खाइण थो वञे सबब मुझे खिदमत में अर्ज कया हाने मुख्तसर झलक मेराज शरीफ जे वाक़े जी अल्लाह ताला जी रात बाबरकात 27 रात हिन महीने जी हाने भी जॾहिं ही महीनो ईंदो आहे 27 जी रात जेके मुंहिंजा प्यारा मदीने पाक में हितां जा किथां जा भी हाजी सगोरा उमरे वारा उते वेंदार 27 जी रात जॾहिं आधी रात थींदी आहे त बाक़ायदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक खां आसमान ताईं नूर जा गोला नज़र ईंदा सुभान अल्लाह वाह सही वाह हर साल 27 जी रात अल्लाह से मंजर वरी पेश कंदो आहे उनखे दोहराईंदो आहे जिब्राईल जी मुंहिंजा मौला अज 27 जी रात आहे ऐ मुंहिंजा जिब्राईल अज वञी हेठ जा इंतजामात मुकम्मल करे आसमान जे मलाइकन खे चओ अज मुंहिंजी इबादत मुंहिंजो ज़िक्र अज़कार छॾे मुंहिंजे हबीब जे रस्ते खां ॿिन्ही पासनि खां बीहल मुंहिंजो हबीब अलैहि सलातो वसलाम गुज़रे मुंहिंजे हबीब करीम जो इस्तक़बाल कर नाराहन सलातो सलाम सां इस्तक़बाल कर अर्श फर्श जा मलाइक ला मक़बल वारा मलाइक जन्नत जूं हूरूं गुलमान अज सब जन्नत खां ॿाहिरि निकिरी बीहन सभिनी नबियुनि खे चओ त मस्जिद अक़सा तैयार थी पहुचन अज सभिनी वलियन खे चओ जेके भी रूहानी आलम अरवाह वारा वलियन जन खे दुनिया में अचणो आहे सब रूहानी तौर पर वादी मक्का में हाज़िर थियन अज मां पंहिंजे महबूब करीब खे घुराए रहियो आहियां ऐ जिब्राईल ये सब इंतजामात मुकम्मल करे को जन्नत मजा नूर जो कपड़ो खणी उन मजा नूर जा बेनर ठाहे नूर वारे कलम सां नूर जी मस सां उन बेनरन ते उहे आयतूं लिख जेके मां पंहिंजे हबीब जे शान में चयूं आहिनि सुभान अल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी ऐ प्यारा जिब्राईल पेरियों बैनर बना दुनिया वारन जो उसूल जै वक्त में मुझा प्यारा दोस्तों उन्हनि जे गोठ में उन्हनि जे शहर में को उन्हनि जो अगवान सरदार ईंदो आहे वज़ीर ऑफिसर ईंदो आहे वे बैनर लगाईंदा आहिनि अहलन व सहलन मरहबा फलाने खे भली कार था चऊं फलाने खे असांजे गोठ में अचण ते असीं भली कार खुश आमदीद था चऊं उन्हनि में रवाज आहे ऐं जिब्राईल पहिरियों बैनर ठा उन बैनर ते लिखो सुभान अल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला इला आखिर यो बैनर मस्जिद हराम जे दरवाजे ते लगा बियो बैनर लिख उन जे मथां लिख यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन
वो बेनर मस्जिद अक्सा जे दरवाजे ते ऐं टियों बेनर पेरे आसमान ते लगा उन जे मथां लिखो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। बे आसमान जे दरवाजे ते बेनर लगा उन ते लिखो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। ते आसमान जे दरवाजे ते बेनर लगा उन जे मथां लिख लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। चौथे आसमान ते बेनर लगा उन जे मथां लिख या अय्युहन्नास या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। पंजे आसमान ते बेनर लगा उन बेनर ते लिखो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। ऐ मुझा प्यारा जिब्राईल वरी बेनर ठा उन दे मथां लिखो व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। सते आसमान ते बेनर लगा उन ते लिखो वन नज्मि इज़ा हवा। इंतजामात मुकम्मल थी विया बेनर लगी विया जिब्राईल मोटी आयो जी मुझा मौला हाणे मुझे ला छा हुक्म आ। अल्लाह ताला जी रात पर बरकत फरमायो ऐ मुझा जिब्राईल जी मुझा मौला जन्नतुल फिरदौस में वन दुनिया वारन जो रवाज आ पंहिंजे खास मेहमान जे ला सवारी जो एहतमाम कंदान इंतजाम कंदान। ऐ जिब्राईल जन्नतुल फिरदौस में 40,000 बुराक चरन था पिया उन्हनि मजा हिकिड़ो बुराक पसंद करे मुझे दिल भर मदीने वारे साईं जे दरवाजे ते वठी वञो पसंद करे वंजा इं खणी न वंजा इशारो आ रब करीम जो 40,000 बुराकल रब पियो फरमाए इं वञी कंहिंखे न खणी वंजा ॻोल्हा कजा पसंद कजा चूंड कजा। जिब्राईल जो फरमाए त मूंखे ॾुखे में ॾुखियो इहो सवाल लॻो त 40,000 मां उहो कहिड़ो बुराक आ जंहिंजे तरफ अल्लाह जो इशारो आ। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झा जंहिंमें इक़रार भी आ इनकार भी आ। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झा जंहिंमें इनकार भी आ इक़रार भी आ। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जंहिं वक्त में मुझा प्यारा जन्नतुल फिरदौस में पैदा 40,000 बुराक चरण पिया हिक खां हिक थुलो मतारो हिक खां हिक सोनो सुभान अल्लाह कद बुत में हिक जहिड़ा हुस्न में हिक जहिड़ा हलन फिरन में हिक जहिड़ा। जिब्राईल अलैहिस्सलाम सॼे बुराकनि जो जाइज़ो वरितो पर ॻाल्हि सम्झ में कान पई अचे त मालिक रब करीम जो कहिड़े बुराक ॾे इशारो आ। हाणे पाण सोच में आहिनि वरी मुझा प्यारा हिकिड़ो चक्कर लगायो अचन पया त हिकिड़ी वादी आ उन वादीअ में हिकिड़ो बुराक आ बुराक वेठो आ अखियुनि मजा नीर वहनि था पिया मुझा प्यारा गलनि ते नजुनि जा निशान बणिजी विया। जिब्राईल अलैहिस्सलाम वेझो आयो आवाज़ पियो अचे कंहिं आशिक़ तर्जमानी कई उन जो रुअण चाहो मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचनि नथा त मां छा कयां। कई कासद कांगनिया पमुकम कई कासद कांगनिया पमुकम जे हो पुजनी नथा तप मां छा कयां जे हो पुजनी नथा तप मां छा कयां। तो पाण वञी दिल
पास आई कुर्बन में कुही वई कास आई कुर्बन में कुही वई कास आई रुआ थो थोरो या घणो रुआ थो थोरो या घणो जेहो ॾिसनि नथा तप मां छा कयां है बेवस त उठन बार छॾिया बेवस त उठन बार छॾिया असां यार जे वस